अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सभई ख़ुशि हूंदा। दोस्तों जीअं तव्हां हीअ अॼु बैनर ॾिसी रहिया आहियो, असांजे नौजवान इतिहाद जे मौलवी मसूद अहमद सदर साहब जेको अॼु इक़दाम खयो आहे 10 मुहर्रम जे हवाले सां, ऐं जेको जुमे जो ॾींहुं आहे अहिड़े हीट स्ट्रोक में साईं जन अॼु जेको पंहिंजी पूरी क़यादत सां जेको अॼु फी सबीलिल्लाह जेको शरबत जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं मेन चौक ते असांजे ॻोठ बाजिदपुर में हीअ तव्हां ॾिसी था बैक साइड में मुंहिंजी जामे मस्जिद आहे। सो अॼु माशाल्लाह असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं जेको मौलवी साहब अॼु मैसेज ॾिनो आहे ॻोठ खे, ऐं जेको आहे सो सभिनी ॾिसंदड़नि खे त मां थो चवां इहो वॾो मोहबत ऐं भाइचारे जो पैगाम आहे। साईं जो चवणु आहे त बाबा पाणी पीआरणु सवाबु आहे, माण्हुनि खे इंतिशार या वरी जेको अजायो सोचूं आहिनि सो उन्हनि मां निकिरणु खपे। असां मौलवी कतई नथा चाहियूं त उते जो पाणी बंदि थिए या न पीआरिजे, बल्कि साईं जन जेको तव्हां ॾिसो था जेको मौलवी मसूद अहमद कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। अॼु जामे मस्जिद में जुमे जी नमाज़ पढ़ाईंदो ऐं जेको आहे सो किताब कंदो। सो हलूं था मौलवी मसूद अहमद साहब ॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। संगत जीअं त असां फी सबीलिल्लाह शरबत जो इंतज़ाम कयो असीं पंहिंजे जेका असांजा अज़ीम रहनुमा आहिनि, अज़ीम इस्लाम जा आहिनि, शुहदाए करबला, शुहदाए इस्लाम ऐं ॿिया ॻोठ जा मिट माइट अज़ीज़ो कारब जेकी जान छॾे विया आहिनि, उन्हनि खे ईसाले सवाब जे लाइ जो असां इंतज़ाम कयो आहे। ऐं हिकिड़ो असां मैसेज बि ॾिनो आहे पंहिंजे सॼे ॻोठ वारनि ॿियनि मुस्लमान भाइरनि खे त बाबा तव्हां जेका बि शइ कयो उन में फी सबीलिल्लाह रब जो नालो जो जेको आहे शामिलु कंदव त इनशाअल्लाह हर शइ जेका आहे रब जे नाम तां क़ुर्बान आहे। ऐं इमाम सगोरा बि जीअं पंहिंजो जान माल हर शइ दीन इस्लाम तां क़ुर्बान करे विया आहिनि, असां मुस्लमाननि जी बि हर शइ रब जे नाम तां क़ुर्बान आहे। ऐं मोहबत इतिहाद ऐं भाईचारे जो हिकिड़ो असां मैसेज ॾिनो आहे, असां सभु गॾु हूं इनशाअल्लाह। संगत हे जेको 10 मुहर्रम हराम शुहदाए करबला जी यादि में मल्हायो वेंदो आहे। उन्हनि जी असांजे इस्लाम जो असांजे प्यारनि जो इमामनि जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। असां उन्हनि जी जेका सो क़ुर्बानीनि खे यादि रखण लाइ हीअ ॾींहुं मल्हायो था वञूं। नौजवान इतिहाद जे तरफ़ां फी सबीलिल्लाह असां जेका सो हीअ बंदोबस्तु कयो शरबत जो ऐं सबील जो ग़रीबनि मुस्लिमनि में तक़सीम कयोसीं। इन जो मक़सदु इहो आहे त हिन ॾियारे खे यादि रखनि त दुनिया ते इहा ॾींहुं यादि हुजे त बाबा असां मुस्लमाननि जूं क़ुर्बानियूं, असां इमामनि जूं, सहाबनि जूं, नबियुनि जूं क़ुर्बानियूं त इस्लाम अॼु कामयाबु आहे। नौजवान इतिहाद जो प्लेटफॉर्म रही जेको फी सबीलिल्लाह इमामनि जे नाले कयो वियो आहे, इहो तमामु सुठो कमु आहे ऐं उन्हनि क़ुर्बानी जी दोस्तों, तव्हां ॾिठो अॼु जेकी नौजवान इतिहाद जी पूरी क़यादत जेकी हिते मौजूदु हुई, उन्हनि अॼु पंहिंजा व्यूज़ पेश कया 10 मुहर्रम हराम जे हवाले सां। जुमे जो ॾींहुं आहे, मौलवी साहब पाण आया आहिनि, जेको असां सदर साहब आहे कंडियारे खां, अॼु जामे मस्जिद में ख़िताब कंदो ऐं नमाज़ पढ़ाईंदो। सो असांजो मक़सदु इहो हुयो, सभिनी दोस्तनि जो इहो पैगाम ॾियणो हुयो त अमन ऐं भाईचारे सां रहो, नमाज़ क़ाइमु कयो, नमाज़ पढ़ो। सभु कुझु इमामनि ऐं इमाम हुसैन जो बि आख़िरी सजदो बि तव्हांखे ख़बर आहे त माना नमाज़ ई आहे। सो असांजो इहो ई मक़सदु आहे त बाबा तव्हां पंहिंजे अक़ीदे ते क़ाइमु रहो, पर नमाज़ पढ़ो, रोज़ो हज ज़कात जेका असां मुस्लमाननि जो फर्ज़ आहिनि। सो सुबुह खां वठी जेके निमल ताईं फी सबीलिल्लाह जेको सबील शरबत जो बंदोबस्तु कयो आहे, सिर्फ़ु अहिड़ी हीट स्ट्रोक में, त इहो मैसेज हुयो असांजो जेको अॼु जो असांजो मक़सदु हुयो त बाबा अॼु शुहदाए करबला खे भेटा पेश करण जे लाइ पूरी दुनिया में जिथे किथे नंगरो न्याज़ सबील हर हिकु पंहिंजे पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ कंदा पिया अचनि। सो अॼु साईं जन बि जेको आहे सो सोचे करे इहो इक़दाम खयूं। सो उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो। मक़सदु सिर्फ़ु असांखे इहो ई आहे त शुहदाए करबला खे भेटा ॾियणु। सो वधीक साईं जन तव्हां व्यूज़ ॿुधा, वॾी वॾी महिरबानी, मां तव्हांजो पंहिंजो वॾो शफ़ीक़ मन मंगरियो। महिरबानी। ठीकु आहे।